नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बख्शापुर में कश्मीर जी मज़लूम आवाम सां इज़हार यकजहती जे लाइ PTI अॻवान मोहम्मद हनीफ़ डोमकी, असलम खान डोमकी, PP अॻवान अब्दुल मजीद भंगवार ऐं ॿियनि जी अॻवानी में मेन बाज़ार मां रैली कढी वई। इन मौक़े ते कश्मीर जी आवाम जे हक़ में ऐं मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मोदी सरकार कश्मीर जे मज़लूम आवाम मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि। कश्मीर जी मज़लूम आवाम लाइ असीं रत जे आख़िरी क़तरे ताईं मोदी सरकार सां मुआहिदो अटकाईंदासीं ऐं उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं कश्मीर जी आवाम आज़ाद थी पाकिस्तान जो हिसो थींदी। कश्मीर जी मज़लूम आवाम जे मथां मोदी सरकार जे ज़ुल्म खे रोकण लाइ आलमी बिरादरी खे कदम खणणु घुर्जे ऐं आलमी बिरादरी नोटिस वठंदे मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त कदम खणी कश्मीर जी मज़लूम आवाम सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।